दुकानदार अस्सलाम वालेकुम या अली मदद तवाके असांजे दोस्त आबू सलीम तकरीबन सब शइ ॿुधाई ऐं सफ़ील साहब तव्हांखे ॿुधायो मां सिर्फ़ु एतिरो चवंदो त वफ़ाक़ी हुकूमत खे ऐं सिंध हुकूमत खे शर्म असी अरब रुपया तव्हां दहशतगर्दी लाइ रखिया आहिनि वफ़ाक़ त मुल्क में दहशतगर्दी खत्म थे असांजा शिकार पुजा 2 महीने रड़ियूं था कर त साईं असांजे ज़िले में दहशतगर्दी आहे ही ॿारनि जी अगवा छा आहे असांजे खानपुर मां पहिरियां आज़ान वाराई अगवा थियो जे खानपुर में दहशतगर्दी हुजे खानपुर में दहशतगर्दी हुजे वरी हाणे असांजो शिकारपुर में अगवा थियो आहे वलीद मासूम अपरन जो ना है साईं अब्दुल हादी मरहूम जो ना है तव्हां खानपुर जो बच्चो आहे जे ग़ैरत आहे खानपुर वारनि वटि खानपुर मूंखे अफ़सोस थो थिए त असां हर जाइ ते तव्हां खानपुर वारनि सां गॾु हर जाइ ते ॾुख सुख में तव्हां सां गॾु पर तव्हांखे एतिरो बि नथो थिए जो दुकान जो छटर हेठि कयो छा तव्हां बचनि वारा न आहियो कंहिंसां खानपुर में न थी आहे कंहिंजी गाॾी न काई आहे कंहिंखे पादर न लॻा आहिनि त बि तव्हांखे क़ौमी गैरत नथी अचे ही ज़ात पात जी ॻाल्हि न आहे पंहिंजे शहर जी मालिकी कयो मुड़ुस माण्हू थियो चौकनि ते जवान विहारियो ऐं जेको चोर ॾिसो उन खे पकड़ियो तव्हांजे